तमानी खड़ी में तू आयो हिता उतां आयो आहे त कुटी जो आयो आहे माण्हू ते चइनि बाबा जिंदगी छो थो तूं मारी ते तूं जो छा वञे असांजे विच में को अची मारे नशे जे छोकिरे खे ज़ोरी जेको आहे हुन मानी खणी वञे पियो पंहिंजे पीउ लाइ पाणी जे वारे ते हिनखे घोटो ॾी वॾी अॾा टबनि जी ॿ छोकिरा हिकिड़ो ही आहे जेको भॼी वियो हिनखे ज़ोरी हुन घोटो ॾी ज़ना कयो आहे भिरिया रोड लगो गोठ सतपुड़िया में नीगर माजिद खास कैली पुत्र ज़ैनुल आबदीन खास कैली के मुबैना तौर बदफैली जो निशानो बणाए मथस तशद्दुद पिण कयो वियो। वारसन अमर शरीफा खास कैली जफर खास कैली ऐं गुलाम सरवर एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त नीगर माजिद सां गोठ जे बासर नौजवान फारूक खास कैली बदफैली करे खेस तशद्दुद जो निशानो बणायो। पुलिस वाक़े जो मेडिकल लेटर नाहे ॾिनो नीगर जा वारिस। जीअं त नाज़रीन असां हिन वक़्तु भिरिया रोड लॻ सतपुड़ी में बीठा आहियूं। हितां जे वासियुनि जो चवणु आहे हिते जेकी असांजे नीगर सां नाजाइज़ थी आहे नंढड़े ॿार सां अचो त नाज़रीन हुन खां हवालो पुछूं त हुन सां छा थियो आहे बाबा तव्हां तमानी खड़ी वञी जोर खां तमानी खड़ी में तू आयो हार दी कहिड़ो तव्हां कहिड़ो गालो ना चयो क्या है दरवेश बाबा हिन सां गॾे आहे छा आहे मसलो छा आहे मानी खणी घणा ॼणा घणा ॼणा तव्हां खां वॾो आहे? अच्छा औलादी अच्छा पुट जो इल्ज़ाम ॾेई हिननि खे कुटियो तव्हां छा चवण हिन जे जेको ही वाक़ियो थियो आहे? असां हिते वेठा हुआसीं दुकान ते हिन जे दुकान ते बीठा आहियूं त ईअं वठ वारो थी वई त बाबा फारूक छोकिरे खे ॿधी खणी वियो आहे पंहिंजे घर ॾे। पोइ हितां मायूं मर्द सभु भॻा छोकिरे जो चाचो बि हितां भॻो वठी त छोकिरे खे वण सां ॿधियो वेठो हो ऐं डंडा हणे पियो धक बि हणे पियो। पोइ हीउ ॿियो छॾणु छो थो मारे चई त मुंहिंजे पुट हरकत पियो करे हीअं पियो करे। बाबा हरकत पियो करे त तूं असांखे वठी अची आहे सभु शइ करी आहे हुन पंहिंजा फैसला वठी टाइम तक़रीबन 9:30 10 जो हुयो। 9:30 ताईं तव्हां पुलिस खे इतला ॾिनो न इहो थियण खां इहो इन टाइम ते वाक़ियो थियो त पोइ वठ वारो थी हुनखे बि मारे पियो। पोइ ही छोकिरे जो चाचो हिन छोकिरे खे वठी हू छोकिरो त भॼी वियो पहिरियां ई। पोइ हिनखे वठी थाणे ते वियो थाणे वारनि एनसी कई पुठियां हू बि एनसी कराइण विया थाणे ते। हुननि जी लॻभॻि आहे थाणे ते असल में हू हलाईंदड़ शराब माण्हू पुलिस सां लेन देन हुननि जी सेटिंग थियल आहे। डेली हू मंत्री पिया चवंदा आहिनि हर शइ कंदो आहे। उन खां पोइ हुनखे बि विहारे छॾियो पुलिस हुनखे बि विहारे छॾियो फिरियादी खे ॿिन्ही खे विहारे छॾियो। पोइ मंझंदि ताईं मूं चयो बाबा तव्हां लेटर वठी कोई अस्पताल ॾे छोकिरे खे वठी वञो त सही न चयो असांखे पुलिस लेटर कान थी ॾे। पोइ मां जो थाणे ते वियुसि त मुंशी खे वञी चयो बाबा मूंखे असांखे लेटर त ॾे न घटि में घटि कानूनी हक़ आहे तूं लेटर ॾे की तव्हां लेटर खे छा कंदव त मेडिकल जी हेॾी फीस थी वेंदी हीअं थींदो तव्हां ग़रीब आहियो तव्हांखे कपिड़ा ई भला कोन। मुंशी पियो चवे SHO हुन वक़्तु थाणे ते वेठल कोन हुयो तव्हां ग़रीब आहियो तव्हांखे कपिड़ा ई पुराणा पातल आहिनि तव्हां किथां पैसा हिन जा भरे सघंदव DNA जा 35,000 फीस आहे DNA जी। मूं चयो बाबा कुझु बि आहे पर तूं असांखे लेटर त ॾे न सरकारी। असां अस्पताल त छोकिरे खे पहुचायूं हुन सां विड़ियो आहे हर शइ कई आहे तव्हांजे अखियुनि जे अॻियां हर शइ पई आहे सही लेटर असांखे कोन ॾिनऊं कलाक ॾेढ इंतज़ारु करायूं पंहिंजूं फोनुनि ते ॻाल्हाईंदा वतन टाल मटोल कंदा वतन। असां बेवस्ती शाम जो 2 बजे पोइ वियासीं हलिया नौशहरे कोर्ट में कोर्ट बंदि थी चुकी हुई। असां कंहिं वकील सां वञी राब्तो कयो पोइ उतां मोटी और मोकलूं थी वियूं असां कुझु कोन पिया करे सघूं। असांजो हींअर बि फिरियादी जेको आहे हिन छोकिरे जो चाचो उहो हींअर बि पुलिस विहारे वेठी आहे ऐं हुनखे मारियो बि अथसि। अच्छा हिन जो माना किरदारु पुलिस जो छा आहे पुलिस जो किरदारु छा न पुलिस को बि एक्शन अहिड़ो कोन थी वठे सच खे सच नथी करे कूड़ खे कूड़ नथी करे कुझु बि नथी करे नशे में करे ऐं उतां आयो आहे त कुटी जो आयो आहे माण्हू उते चइनि बाबा जिंदगी छो थो तूं मारी ते तूं जो छा वञे तूं असांजे विच में को अची मारे नशे जे बाह में वठी वञी घर मारियो आहे वण में ॿधो आहे त खजी में माकुड़ा बचाया अथसि। वरी छोकिरी आई आहे छॾण त छॾ दरवेश आहे उनखे मुकू हणी उनखे वापसि मोकिले छॾियो आहे घर। वरी हितां असांजा ॿार विया आहिनि हिते त वरी मुंहिंजी घरवारी खे कुटियो अथसि त मां तोखे
तूं पंहिंजे पुट खे तूं वठण आयो वरी उतां आया फारूक चयो मुंहिंजे पुट खे वरी घर नशे जी नशे जे हालत में वरी मुंहिंजे भाउ खे वठण आया पुट जमाल जमाल जो आहे पाण छा कंदो आहे फारूक अॾो हलाईंदो आहे वरी मुंहिंजे भाउ खे वठण आई आहे वरी उते कुहाड़ो कुहाड़ी खणी मुंहिंजे भाउ ते ओलारे पियो मां तोखे मारींदुसि तूं हिनखे छो छा ॼाणाई मुंहिंजो हाणे पुलिस ॾे तव्हां आयो पुलिस तव्हां कहिड़ो किरदारु अदा कयो कढी छॾे तव्हांजो माण्हू ॿधल आया हुजे उते मुंहिंजो भाउ ॿधो पियो आहे छाजे करे ॿधो फ़ैसिलो कयो मां नथो फ़ैसिलो कयां मुंहिंजे पुट जी जना कयां मेडिकल चेकअप थिए तुंहिंजे पुट जो हा न कूड़ सच जी ख़बर पए न कूड़ सच जी ख़बर पए अॻिते छो त हुनजी अमड़ खां पुछूं कहिड़ा ॿुधाए थी साईं मां वे त मुंहिंजो पुट उतां मानी ॾेई पिड़स खे आयो जना पियो मुंहिंजे पुट खे करे दसे उते बाग वटि पोइ दसे मारे हिते घर खणी आयो ऐं उते ॿधियो ऐं मुंहिंजे पुट खे कुटे वेठो पोइ मां मुंहिंजे पुट जे मथां पियो इल्ज़ाम हणे छो पियो हणे मुंहिंजे पुट सां जना करे वरी पंहिंजे पुट ते पियो हणे ऐं मुंहिंजो पंहिंजो हक़ जो फ़ैसिलो कयो ऐं मां बि पंहिंजे पुट खे छॾाइण त मूंखे ज़ोरी मारे ऐं मुंहिंजी बाहूं धाऊं सभु फाड़े पिटी कईंदसि मूंखे कुटे पियो ऐं मुंहिंजे ॾेर खे मारे पियो ज़ोरी फारूक जेको आहे कोट सतपुड़ी जेको अथसि सॼो ॾींहुं शराब ठाहे मुंहिंजे पुट खे ज़ना कयो छो पियो अथसि केरु तव्हांजा कपिड़ा कंहिं फाड़िया फारूक फाड़िया आहिनि नशो करे हा मुंहिंजे पुट खे खजी में ॿधी ऐं मुंहिंजे पुट खे मारियो अथसि ज़ना कयो अथसि छो कयो अथसि हींअर तव्हां छा था चवणु चाहियो हुकूमत असांजो हींअर हुकूमत असांजो पंहिंजो असां 82 केस ते असांजो को बि असांजी न कयूं अदालत छो न कयूं असांखे रांदो ॿधी मुंहिंजे ॾेर खे फिटी कयो फ़ैसिलो कयो असांजो पुलिस बि चोरनि जी आहे पुलिस बि चोरनि जी आहे छो नथी असांजी हालत करे 24 कलाक शराबनि खां भतो वठंदी आहे वॾो मुंशी 4 थैलियूं डेली पीअंदो आहे शाम जो सरकारी क्वार्टर रेलवे में जॾहिं लाश जी हालत में थींदो आहे त पोइ पाण खणाए वरी क्वार्टर ते वेंदो आहे माना हू थाणू न ठाहियो अथसि पंहिंजी ओताक ठाहियो वेठो आहे असांखे 10 खां वठी 2 बजे ताणी कोर्ट जो टाइम विञाए छॾियईं लेटर वॾे मुंशी असांखे न ॾिनो आहे ऐं उहो बि शराफी आहे ऐं शराफियुनि जो साथी आहे 10 साल जो पुराणो वॾो आहे ॻोठ तबाह करे छॾियो अथनि असांजी हिन महिल ताणी हुकूमत का बि दाह ॿुधे नथी छोकिरे खे ज़ोरी जेको आहे हुन मानी खणी वञे पियो पंहिंजे पीउ लाइ पाणी जे वारे ते हिनखे घोटो ॾी वॾी अॾा ड्रबनि जी 2 छोकिरा हिकिड़ो ही आहे जेको भॼी वियो हिनखे ज़ोरी हुन घोटो ॾी ज़ना कयो आहे जॾहिं हिन चयो त मां ॻाल्हि कंदुमि घर त पोइ हिनखे मारण लॻो आहे त मुंहिंजे पुट खे माना पंहिंजो एब लिकाइण लाइ पुट ते इल्ज़ाम ॾेई घर वठी आयो आहे घर हिनखे ॿधी माकोड़ा बचे हिन ते वारदात कई अथसि हे हिन जी हालत आहे हे हुनजा कपिड़ा आहिनि रीड़ियूं लॻा पिया आहिनि इहा हुकूमत ऐं पुलिस माना ओताक ठाहे वेठी आहे थाणू मालूम नथी सम्झे त ही थाणू आहे असांजो हुते यासीन चइबो आहे फ़ैसिलो कयो सूबेदार जो कमु आहे त लेटर ॾे न चङा मुंशी जो करे त मूंखे फ़ैसिलो ॾियो न मुंशी हा थाणे खे माना ओताक ठाहे वेठो आहे फ़ैसिलो सूबे मुंशी जो कहिड़ो कमु आहे फ़ैसिलो थो चवे तूं लेटर ॾे न जेको तुंहिंजो किरदारु आहे माना मुलवस आहे असांजी अदालत नथी थिए असां सुभाणे जेको आहे IG DIG ताणी वेंदासीं कोर्ट में वेंदासीं इन्हनि पुलिस अमलो जेकी आहे 4000 डेली भतो वठंदी आहे ऐं 4 थैलियूं वॾो मुंशी सरकारी रेलवे क्वार्टर में डेली पीअंदो आहे लाश जे हालत में पाण खणाए वेंदो आहे